आही सिंध महजी मां जिनो सदे अवामी न्यूज़ आही सिंध महजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान जे हवाले सां समूरे सिंध में भरपूर मोट मिली रही है। खिपरो में अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में सिंध सहाफ़ी संगत जे सरवाण नूर सिंधी ऐं झोल जे सीनियर सहाफ़ी वारिस मिस्कीन ऐं ज़रियाब सिंधी पारां अवामी न्यूज़ जे हेड ऑफिस जो दौरो कयो। अवामी न्यूज़ जे चेयरमैन मोहतरम जनाब अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयो वियो। अवामी न्यूज़ जे ज़रिए समूरी सिंध में सिंध जी सकाफ़त खे झर जंग में उजागर कयो है। सिंध सहाफ़ी संगत जे सरवाण नूर सिंधी पारां वचन वर्जायो वियो त क़ौमी काज खे भरपूर नमूने सां मल्हाए धरती माउ खे भरपूर भेटा पेश कई वेंदी। सही अच्छा या इन ते सुठो हिकिड़ो अमल आहे ऐं इन सां असांखे ख़बर पवंदी असांजी सकाफ़त छा आहे ऐं हूअ बि त सिंध जी जेका सकाफ़त आहे इंतिहाई क़दीम आहे। हीअ त चवंदा 5000 साल पर ईअं कोन्हे, इन खां अॻु जी आहे ऐं सुठी शइ आहे जो अवामी न्यूज़ बि जेको माना हिन सथ में आहे ऐं सुठो जो अमल आहे। साईं असांजी बदकिस्मती आहे त सिंध जो साफ़ ई हिकिड़े प्लेटफॉर्म ते कोन अची सघियो आहे। हिकिड़े शहर में 4-4, 5-5, 6-6, 3-3, 2-2 प्रेस क्लबूं आहिनि। हाणे असां अहिड़ी हालति में पंहिंजा हक़ कीअं था हासिलु करे सघूं। अच्छा, ॿियो ॻाल्हि इहो बि थिए त सहाफ़त में हिन वक़्तु साफ़ जी माना बदकिस्मती आहे त जेके धंधोड़ी माण्हू आहिनि जेके 2 नंबर कमु था कनि उहे बि सहाफ़त में अची रहिया आहिनि। उन करे हाणे सहाफ़त जी जेका अॼु खां 20 साल 30 साल अॻु में इज़त हूंदी उहा हाणे इज़त जो किथे न रही आहे। छो आम जेको माण्हू आहे उनजे उन में अखियुनि में तव्हां पियोड़ा ऐं पियोड़ो जेको 2 नंबर कमु थो करे उहो जिते 5 ऐं 10 अख़बारनि जे एवज़ में तव्हां कारिशूं कंदो त उते ईअं ईअं ई थींदो। जॾहिं तव्हां असां हुआसीं छो त माना हिन सहाफ़त मां आयासीं त तॾहिं बाक़ाइदे उते जेके एडिटर वेठा हूंदा उहे उन्हनि असां सां इंटरव्यू कया हुआ। तव्हां सां बि उन्हनि इंटरव्यू कया हूंदा। इंटरव्यू करे उन खां पोइ चयूं पिया तव्हांखे साल जे लाइ असां फ़िलहालु रखूं था, पोइ जेकर तव्हां असांजी उन ते आयो त ठीकु आहे, न त पोइ तव्हां हटाए छॾींदासीं। हाणे ईअं कोन्हे। हाणे जेकर को 5 अख़बारुनि जो माना करे थो उनखे कारिश था कनि ऐं उनजी का बि न हिन जी घणी आहे जेको आहे तइलीम घणी आहे हिन जी या हीअ छा कंदो आहे उहो हिन वक़्तु आहे कोन को। ऐं उन ते असांखे भलीकार चई ऐं सिंध मुंहिंजी अमा हिकिड़ो वॾो पुराणो जेको सो 5000-6000 साल खां पुराणो जेको सकाफ़त आहे ऐं उहा असांखे यादगिरी ॾिनी हुई। असांखे हिकिड़ो अहिड़ो ॾिहाड़ो असांखे मुयसरु आहे जेको ईद जे मानंद हूंदो आहे असां लाइ ऐं असांजी सकाफ़त जूं सभई शयूं मुतारिफ़ थींदियूं आहिनि ऐं माण्हुनि ताईं जो पहुचंदो आहे त असांजी सकाफ़त छा आहे ऐं अहिड़े ॾींहं मल्हाइण ते असां तव्हांखे भली ॻाल्हि था चऊं त तव्हां उन्हनि सभिनी शयुनि खे उन ते रखियो आहे। ऐं सिंध जे रहंदड़ सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन ॾिहाड़नि में भरपूर हिसो वठनि ऐं भरपूर भाईचारो ऐं मुहबत सां रहनि ऐं आउं चवंदो त हीअ जेके ॾिहाड़ा आहिनि तमामु सुठा आहिनि। वॾी महिरबानी आहे तव्हां असांखे पंहिंजो टाइम ॾिनो। साईं मुंहिंजो त इहो चवणो आहे सिंध जी सकाफ़त तमामु पुराणी सकाफ़त आहे ऐं ॿियो त असांखे सिंध जी सकाफ़त ईअं मल्हाइजे जीअं हर ईद जो ॾींहुं आहे ईअं ई असांखे ईद जे ॾींहुं वांगुरु मल्हाइणु खपे। ऐं आउं पैगाम ॾींदुसि तमामु नौजवाननि खे सिंध में छा पर सिंध खां ॿाहिरि रहंदड़ बि तमामु ॿार बि रहनि था इलाही सिंधी, उन्हनि खे बि मल्हाइणु खपे ऐं भरपूर जेको शिरकत करणु खपे। ऐं तव्हांजी महिरबानी ऐं तव्हां बि जेको अथव पंहिंजो अवामी न्यूज़ तरफ़ां कयो विया ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।